अज़ान ग्रामी टाइम थोड़ो आ जुमे जो ॾियारो आ ये मुख़्तसर वक्त में मुख़्तसर प्रोग्राम तरतीब ॾिनो वियो मां कोशिश कंदुसि त ओ उन ॿुढड़ी वांगुरु जेका यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद त न पे करे सघी पर ख़रीदारनि में इन जे लाइ शामिल थी हुई त जीअं क़यामत में अल्लाह साईं पंहिंजे उन यूसुफ जे ख़रीदारनि जी लिस्ट ठाहे करे चवे त जीअं उन सफ़ में बीहो त उन सफ़ में बीहण जे लाइ उन ॿुढड़ी अची करे वाक पंहिंजे वक़्त जो लॻायो हो। असां रसूलुल्लाह जी तारीफ़ कहिड़ी था पिया करे सघूं जॾहिं मुंहिंजो रब काइनात ख़ुदि पंहिंजे महबूब जी तारीफ़ कंदड़ आहे पर असां पंहिंजे उन तालीम जे मुताबिक़ उन इल्म जे मुआहर असां कोशिश कंदासीं त ॿ ॻाल्हियूं तव्हांखे रसूलुल्लाह जे शान जो ॿुधाए करे दुआए ख़ैर घुरो त जीअं मन इन तारीफ़ में इन ॻाल्हि करण में इन रसूलुल्लाह जे शान बयान करण में अल्लाह से असांजी बि आख़िरत संवारे छॾे। अज़ान ग्रामी घणो तव्हां टाइम पवंदो हाणे माफ़ करे वेठा हुजो बसि तव्हां सुभान अल्लाह चओ त इंशाअल्लाह मुंहिंजा बेड़ा पार पर हाणे ॻाल्हि ॿुधो मां बरोच ज़रूरु आहियां पर अल्हम्दुलिल्लाह मां रोज़े वारे जो मुरीद आहियां। पहिरें मां तव्हांखे रोज़े वारे जी ॻाल्हि करे तव्हांखे ॻाल्हि हक़ सच वारी चवां पोइ अॻिते इंशाअल्लाह हलायां थो। पीर से रोज़े धणी रज़ियल्लाहु ताला अन्हु खे हिकिड़े पीर साहब चयो छा चई जंहिंमहिल उहो पीर साहब अची पीर से रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जे उन ॻोठ रहीमल में कलोड़े में पहुतो उते अची करे पीर साहब खे ॾिसी करे पीर से सां मिली करे ऐं मुरीदनि खे मिली करे ॾिठई हाणे पीर से जे मुरीदनि जो हाल छा हुजे वेठा माशाअल्लाह सोन सूरतुनि वारा ॾाढ़नि वारा फटकनि वारा तेल फुलेल वारा जेकॾहिं को फ़क़ीर वुज़ू लाइ वञे पियो वापसि अचे पियो त उहो दस्तार मुबारक ॿीहर ॿधे पियो उहो पंहिंजे मथे खे कंगो ॾिए पियो वर सुर्मो पाइनि पिया। हाणे इहे ॻाल्हियूं जो उन्हनि ॿिनि माण्हुनि ॾिठियूं त थोरो ॾुखी लॻी तने के मोहम्मद राशिद हाणे पढ़ी आयो आहे 4 दर्जा ऐं असांजी सालनि खां पीढ़ी अची इन जा हाणे एतिरा मुरीद असांजा एतिरा मुरीद जेतिरा हिन जा हिन महिल थियण शुरू थी विया हाणे जब इहा ॻाल्हि थी त लाज़मी आहे दिलि में माण्हू खे थोरो घणो ख़लश थींदी आहे उन जे करे हिकिड़े पीर साहब पीसे रोज़े वारे खे फरमायो साईं पीर साहब साईं शाह साहब ॾिसूं था त तुंहिंजी जेका जमायत आहे न इहा रुॻो तेल फुले लॻे लॻी पई आहे। तेल फुले सम्झो था कोन था सम्झो अॼुकल्ह तेल जो रवाज ई ख़तम थी वियो आहे माण्हू को बदन खे हणंदो को मथे खे हणंदो को जिस्म खे हणंदो वतन खे हणंदो जेके अॻो क्रीमूं अची फेरे वारे पासे लॻी आहे समझो था न हाणे उन फ़क़ीर उन पीर साहब खोड़ जो ॿुधायो उन चई ॾिनो छा मसलो आहे कुंवारी जमायत पटकनि सां हुआ ऐं शरीयत ते उन्हनि जा ॿार आहिनि इन सां गॾो गॾु जेका अखियुनि में उहो सुरमो जेको सुन्नत वारो उहो बि पातो पिया सफ़ाई सुथराई जा लॻा पिया आहिनि पर हर वक़्तु जेका तेल फुले में लॻा पिया आहिनि कहिड़ी वजह आहे पीर से रोज़े वारे हुनखे ॿियो वधीक जवाब कोन ॾिनो पाण फरमा पीर साहब अगली माउ जा बच्चा बि अगला हूंदा ससगली माउ जा बच्चा बि मतलब छा मतलब इहो त जेकॾहिं माउ हूंदी लक्षण वारी त ॿार बि भला हूंदा पर जे माउ हूंदी चाहे इहे सादी सूदी त पोइ ॿार बि अहिड़ा हूंदा। अदा रोज़े वारे जी जमायत जो शेवो तरीक़ो इहो आहे सभिनी जा मथा ढकियल हूंदा हाणे ॿियो ख़बर तव्हांजा मथा ढकियल आहिनि महिरबानी करे पंहिंजे मथनि ते हथ मुबारक लॻाए
तने करे हिन जमायत जे प्रोग्राम में अचो उन सां गॾोगॾु मीलाद जे प्रोग्राम में अचो त तव्हां जी असांजो कमु आहे त पाण जेको आहे त मथा ढके अचूं वुज़ू करे अचूं इन जे करे जो अल्हम्दुलिल्लाह पाण कादरी सिलसिले वारा आहियूं असां अदब वारी जमायत आहियूं रोज़े वारे असांखे अदब सेखारियो आहे ऐं वॾे खां वॾी ॻाल्हि इहा आहे त असां रसूलुल्लाह जे मीलाद जे अंदरि शरीक थिया आहियूं रसूलुल्लाह जो मीलाद आहे त पोइ उन में त माण्हू भले खां भला कपिड़ा बि पाईंदो पीसे रोज़े रहमतुल्लाह अलैह त छा कंदा रबिउल अव्वल जे महीने में पंहिंजी हवेली खे सींगारींदा हुया सींगारण सां गॾोगॾु हिन ॼाण ते पाण पाकनि खे पंहिंजे माइटनि ते विहारे करे उन हवेली मुबारक में अंदरि पाण सभिनी मुरीदनि खे घुराए करे रसूलुल्लाह जो मीलाद खाराईंदा हुया बाबा नारन में जवाब ॾिजो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहक़ीक़ नारे विलायत सिकंदरी जिंदाबाद सुभान अल्लाह अदारे के पीसी रोज़े वाला छा कंदा हुया तन के अंदर मुरीदन के विहारे करे ऐं उन सां गॾोगॾु पानी खाराइण खां बाद पाण जा हथ बि धोराईंदा ऐं हिनखे मुरीद अल्लाह क़िबला तूं असांजो मुर्शिद तूं महिरबानी फिकर असांजा छाजा ला थो हथ धोराए पाण फरमाए त तव्हांजी ॻाल्हि आहे मुंहिंजे नाने रसूलुल्लाह जो मीलाद अल्हम्दुलिल्लाह जो असां उन मीलाद में शिरकत कई आहे हाणे सभु सॼी सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाह ने करामी अल्लाह रब्बुल इज्जत पाने कुरान मजीद में इरशाद फरमाया अल्लाह से फरमा दो इज़ अख़ज़ल्लाह मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतु'मिनुन बिही व लतंसुरुनह सुभान अल्लाह चवंदो त इंशाअल्लाह अल्लाह बेड़ा पार थी वेंदो सुभान अल्लाह जी ताके के वाक़ियो ॿुधायां नंढड़ो हिकिड़ो माण्हू सफ़र सां वियो पे उन सफ़र जे दौरान हिकु जॻह ते थक लाइ वेही रहियो का मथां ई जॻह हुई उन जे जो मथां वेठो कुदरत ख़ुदा जी वटि ख़बर कोन्हे हिकिड़ी कबर हुई उन कबर जे मथां जमल वेठो आहे पुराणी कबर वावा कबर खुली पई आहे कबर खुलण खां बाद में छा ॾिसे त अंदरि हिकिड़ो वेठो इंसान आहे जेको जहिड़ो जागरो वेठो आहे पर क़ुरान वेठो पियो पढ़े चयो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुव अला कुल्लि शैइन क़दीर कुरान मजीद जी उहा तिलावत करे रहियो आहे कुरान जी तिलावत मथे शख़्स ॾिठी आहे मथे ॾिसी हैरान थियो आहे त ख़बर आहे ख़बर न आहे छा फिटल ख़बर आहे कॾहिं जी आहे पर इन जे अंदरि माण्हू जिंदा बि वेठो आहे कुरान थो पढ़े त मथियो शख़्स चइजे सुभान अल्लाह मथे शख़्स जब जो सुभान अल्लाह न त हेठे शख़्स मथे निहारियो मथे निहारण खां बाद उन खे ॾींहुं अल्लाह ने ख़बर छा क़यामत अची वई आहे छा न साईं क़यामत कोन आई आहे त कबर वारो तो जेकॾहिं क़यामत न आई आहे त महिरबानी करे या कबर बंद कर त उहो कबर जे मथां जेको मुसाफ़िर शख़्स वेठो आहे उहो तो जे अदा मां कबर बंद ज़रूर थो कयां पर महिरबानी करे मूंखे हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾे जिसे पुछ सुवाल दे ख़बर त तूं हिन कबर जे अंदरि ज़िंदा सलामत कीअं वेठो आहे कबर वारो तो चए त ज़िंदा सलामत इन जे करे जो मां दुनिया में इन क़ुरान सां मोहब्बत कंदोसि अल्लाह से मूंखे हिते सलामत रखियो आहे जब जो इहे चीज़ त कबर वारे जो लफ़्ज़ खां पोइ त मथो तो ॿीहर चवे सुभान अल्लाह हाणे ॿियो दफ़ो सुभान अल्लाह थी वई त हाणे वरी कबर वारे खां मथियो तो पुछे दे ख़बर क़ुरान कंहिं माइटनि ॾिनो ई गॾे जिन अदा क़ुरान सां मोहब्बत ई तॾहिं करे अल्लाह सां मूंखे जन्नत जो क़ुरान आणे ॾिनो मथे शख़्स टियों दफ़ो चयो सुभान अल्लाह हाणे टे सुभान अल्लाह थियो हमरा तो पुछे वेठो हिते घणनि सालनि खां जी 300 साल खां वेठो हाणे इहो टे दफ़ा सुभान अल्लाह मथे ते ॼाण हेठो थो चवेसि
अदा हाणे महिरबानी कर अच त पाण में सौदो जे कहिड़ो सौदो आहे जे सौदो इहो आहे त मां 300 सालनि खां हिन कब्र में क़ुरान पढ़ी रहियो आहियां इन जो सवाब मां तोखे ॾिनो पर इहे जेके दुनिया में तो 3 दफ़ा सुभान अल्लाह चयां इन जो सवाब मूंखे ॾे मथे तो वजह कहिड़ी आहे जे वजह असल में इहा त जे जहान में तूं रहे तो दारुल अमल आहे इहो उते अमल करण जी जॻह आहे ही दारुल अमल न आहे हिन जो सवाब एतिरो नथो थिए त तंहिंजे करे दारुल अमल में तूं थोरो अमल कंदो आहे त अल्लाह से तोखे ज़हूर अता फरमाईंदो आहे तो इहो 3 दफ़ा जेको अमल कयो आहे सुभान अल्लाह जो त अल्लाह से मुंहिंजे 300 सालनि खां बि वधीक क़ुरान पढ़ण जो तोखे इन जो सवाब अता फरमायो आहे दादा तंहिंजे करे हिन सुभान अल्लाह चा में कंहिं क़िस्म जी का कमी कोताही न कजो सलात पढ़ो अल्लाह अल्लाह से कुरान में फरमाया व इज़ अख़ज़ल्लाह ओ मुझा महबूब याद कर जे अल्लाह से वायदो वरतो मीसाकन नबिय्यीन नबियन का अल्लाह से वायदो वरतो अल्लाह से यो नबी सही के वायदो याद जाराए तो यो वायदो करे थियो यो वायदो उन ॾाड़े ते थियो जंहिं ॾाड़े ते अल्लाह से रूह पैदा फरमाया हुआ रूहन के पैदा फरमाइण खां बाद में अल्लाह से सभिनी खे चयो हुयो अलस्तु बिरब्बिकुम छा मां तव्हांजो रब न आहियां सभिनी मलाइक सभिनी इंसाननि जे रूहनि चयो क़ालू बला हा मुंहिंजा मौला तूं असांजो रब आहीं उन खां बाद में अल्लाह से रोशन रूह अल्लाह जे नबियनि जा रूह उन्हनि खे अल्लाह से अलॻि फरमाए करण अल्लाह से उनखे तो फरमाए आदम तोखे नबूवत अता फरमाईंदुसि नूह तोखे नबूवत ऐं रिसालत अता फरमाईंदुसि ओ इब्राहिम तोखे नबी बणाईंदुसि रसूल बणाईंदुसि खलील बणाईंदुसि ओ मूसा तोखे नबी ऐं रसूल कलीम बणाईंदुसि अल मक़सद अल्लाह से 1.25 लाख नबियनि जे रूहनि खां वर वाइदो तो वरितो वाइदो कहिड़ो अल्लाह से फरमाए थो जंहिंजो अल्लाह से हिन आयत जे अंदर अल्लाह से बयान फरमाए थो अल्लाह से फरमाए थो अख़ज़ल्लाहु मीसाकन नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा ओ मुंहिंजा नबियो तव्हांखे मां किताब ऐं हिकमत अता फरमाईंदुसि याद करिजो सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम उन खां बाद में उहो रसूल ईंदो उहो जवान ईंदो जेको तव्हांजी बि तस्दीक कंदो त तव्हांजे किताबनि जी बि तस्दीक फरमाईंदो या इलाहल आलमीन असांखे छा करणो आहे अल्लाह से फरमाए थो त लतुमिनुन बिही वलतंसुरुन्नह त आदम तुंहिंजे वक़्त में अचे शीस तुंहिंजे वक़्त में अचे इब्राहिम तुंहिंजे वक़्त में अचे जंहिं बि जॻह ते जंहिं बि टाइम ते उहो मुंहिंजो सोनो अची वञे त लतुमिनुन बिही वलतंसुरुन्नह त तव्हां पंहिंजूं नबूवतूं रिसालतूं छॾे करे उन मिठड़े मोहम्मद करीम जे मथां ईमान बयान जो ऐं मदद में फरमाइजो समझ में न आई हाणे इहो वाइदो आहे आलम अरवाह जो रूहनि खे अल्लाह से गॾे ऐं नबियनि जे रूहनि खे गॾे अल्लाह से उते वाइदो वरितो त मुंहिंजो महबूब ईंदो जंहिंजे करे मां जग जहान जोड़ियो आहे पोइ उहो जॾहिं जग जहान जोड़ियो अथमि उहो अची वञे त पोइ उनजे अचण जे करे तव्हां छा कजो पंहिंजूं नबूवतूं रिसालतूं छॾे करे उनजे पोयां लॻी पई इन जी तशरीह भिट जो घोट बि करे इन क़ुरान जी आयत जो तर्जुमो हज़रत शाह अब्दुल लतीफ बेटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो सुभान अल्लाह चवे तो बारो चल ॿिया बि घणा पर जॾहिं जाओ जाम पुनू वसथी वणकार में कुफर थियो सब गिनो आगे अहमद जाम खे इशारो ॾेह ॾिनो जिथे आयो जाम पुनू उते जा इन रही जतन जी मतलब छा त
त पहिरें आदम जी शरीयत हुजे, नूह जी शरीयत हुजे, इब्राहिम जी शरीयत हुजे, हज़रत मूसा कलीमुल्लाह जी शरीयत हुजे, हज़रत ईसा रूहुल्लाह जी शरीयत हुजे, ई सवा लख नबियनि जूं नबूवतूं बि हुयूं, रसूलनि जूं रिसालतूं बि हुयूं, सभु कुझु हुयो। जंहिं टाइम ते आमिना जो लाल आयो, सभिनी जूं शरीयतूं कल अदम थी वियूं। मिठड़े मोहम्मद करीम जो नालो ई नालो। हाणे बकाया वक़्तु छा रहंदो, जिथे जिथे आयो ॼाम पुनू उते जाइ न रही जतन जी। मतिलब छा, जिथे रसूलुल्लाह अची वियो त पोइ ॿियो सभु नबियनि जूं नबूवतूं ख़तम थियूं। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु, सम्झो सुभान अल्लाह। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु खे कुझु पन्ना तौरेत जा मिली आहे। छा जा मिलिया? तौरेत किताब जी ख़बर अथव? तौरेत कहिड़ो किताब आहे? हज़रत मूसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां नाज़िल थियो। 4 वॾा इस्लामी किताब, आसमानी 4 वॾा किताब कहिड़ा आहिनि? तौरेत, इंजील, ज़बूर ऐं क़ुरान शरीफ़। त हुनमें तौरेत कंहिं नथो सफ़ा गई आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॿुधायो को साम्हूं ॻाल्हाईंदव त पोइ अलाह जल्दी तव्हांखे मदीने वठी हलंदो इंशाअल्लाह। त हुन तौरेत जा कुझु पन्ना हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु खे जंहिं महिल मिलिया त ॾाढो ख़ुशि थियो त तौरेत जा पन्ना अलाह जो कलाम। त ख़ुशि थी करे अची नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं थो चए, या रसूलल्लाह या हबीब अल्लाह, ही तौरेत मूंखे आयो आहे, हथ आयो आहे, या रसूलल्लाह, ही पन्ना ॾिसो, ही पन्ना ॾिसो, ही शयूं ॾिसो, ही चमड़े जो तख़्ती ॾिसो, ही का कपिड़ो ॾिसो जंहिंजे मथां बि अलग़र्ज़ु आहे शइ लिखी पई हुजे। पर हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी नज़र उन तौरेत में हुजे, रसूलुल्लाह जे तरफ़ न हुजे। पर तौरेत जी वेठो ॻाल्हि करे अचानक हज़रत अबू बकर सिद्दीक़ रड़ करे थो चवेसि, ओ उमर ख़्याल कर, रसूलुल्लाह जे तरफ़ नज़र फरमाए। उमर फारूक जब ॾिठो त रसूलुल्लाह जे चेहरे ते ॾिठई, ओ रसूलुल्लाह जो चेहरो चोॾहीं खां चंड खां वधीक सुहिणो, पर उन टाइम ते रसूलुल्लाह जे चेहरे मुबारक ते जलाल जा आसार हुजनि, नाराज़गी जा आसार हुजनि। जंहिं हज़रत उमर फारूक इहो ॾिठो लॻा त देरि ई न कई, रसूलुल्लाह खे पेरे पेर थो करे, या रसूलुल्लाह या हबीब अल्लाह, अलाए कहिड़ी मूंखां ख़ता थी वई आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ उमर, तूं त इन तौरेत जी थो पियो ॻाल्हि करें, पर अॼु जेकॾहिं मूसा अलैहिस्सलाम में हुजे हा त हुन लाइ को बि चारो कोन हो सवाइ इन जे जो मां मोहम्मद करीम जो उम्मती बणिजे। सुभान अल्लाह। तूं मूंखे तेरो थो ॾेखारे, तूं इंजील थो ॾेखारे, तूं ज़बूर थो ॾेखारे। अॼुकल्ह माण्हू मशीनरी वारा कंदा त बाबा इंजील पढ़ो, पोइ जेका तव्हांखे इनाम ॾींदासीं, वरी तव्हां बि चवंदा हुन इनाम जे लालच में हुनजा किताब माण्हू घुराए करे पियो पढ़ंदो आहे। ईअं कतई न कंदा कयो। असांजे लाइ क़ुरान काफ़ी आहे, रसूलुल्लाह जी हदीस काफ़ी आहे, रसूलुल्लाह जे सहाबनि जी, रसूलुल्लाह जी सीरत काफ़ी आहे। असांजो ॿियो कंहिं वास्तो न आहे। क़यामत ताईं ॻाल्हि रहंदी त मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जी। सुभान अल्लाह। बस हाणे असुल मौज़ू ते अची रुगो हिकु ई तव्हांखे हदीस ॿुधाए पवंदो आहे। अल्लाह सी क़ुरान में चयो आहे, इज़ अख़ज़ल्लाहु, महबूब याद कर। इहो इज़ जेको अखरानी वारा अरबी जे मौलविन जे ग्रामर जे हिसाब सां इज़ इज़ामता कैफ़ अय्यान अम्स मुज़। हाणे इहे ॻाल्हियूं तव्हांखे तव्हां कोन ॿुधाईंदुसि, जेका सिधी ॻाल्हि आहे तव्हां सां मौलविन वारो फन त असांखे अचे थो, पर तव्हां जमायत सादी असां बि तव्हां जहिड़ा माण्हू तव्हांजे करे ॻाल्हि पाण सिधी कंदासीं जेका तव्हांखे असांखे सम्झ में अचे। सुभान अल्लाह। अल्लाह से फरमायो, महबूब यादि कर त जॾहिं आलम अरवाह में नबियनि खां वाइदो वरितो हो, उहो वाइदो कहिड़ो हो त तव्हांखे नबूवत रिसालत ॾींदुसि, पर तव्हांजी नबूवत रिसालत जे विच में जेकॾहिं उहो महबूब अची वञे जेको तव्हांजी बि तारीफ़, तव्हांजी बि तस्दीक करे, तव्हांजे किताबनि जी बि तस्दीक करे, त पोइ तव्हांखे उनजे मथां ईमान बि आणणो आहे, उनजी मदद बि करणी आहे। हाणे इहो नबियनि सां अलाह खे वाइदो, सम्झो था, इहो वाइदो थियो। हाणे ख़बर तूं ई मां वाइदो यादि रखंदा ईअं न, हिते आम माण्हू, पर अल्लाह जे वलियनि खे बि अल्लाह जा वाइदा यादि हूंदा।
और इन खां मथे अल्लाह जे नबियनि खे बि अल्लाह जा वाइदा यादि ईअं न हाणे अल्लाह जे नबियनि खे जॾहिं वाइदा यादि आहिनि त उहो वाइदो आदम खे बि यादि आहे, उहो वाइदो हज़रत नूह अलैहिस्सलाम खे बि यादि आहे, उहो वाइदो 1.25 लख नबियनि खे यादि आहे। इहा आया न आहे जेॾो वॾो अल्लाह से मनसब ॾींदो आहे उन हिसाब सां ज़िमेदारियूं अल्लाह से उहो ई ॾींदो आहे, पर उहा मनसब सां गॾु अल्लाह से उहा ताक़त बि अता फरमाईंदो आहे जो उन मनसब खे खणी सघनि। अल्लाह से उन्हनि खे नबूवत वारो जो मनसब ॾिनो त उन्हनि खे उहे ॻाल्हियूं बि यादि हाणे उहो यादि आहिनि त हाणे अबे पीउ खां ॻाल्हि शुरू कयूं या हेठि आख़िर में अचो ख़ुदा जमा सगोरी बाबे खां शुरू कयूं न त पोइ पंहिंजो अबो कहिड़ो आहे आदम अलैहिस्सलाम। बाबा ईअं आया न आहे कंहिंजी औलाद आयो आदम जी औलाद आयो न पक ईअं आहे न। हाणे ॻाल्हि वठो था पीर खे। हाणे अॼुकल्ह जो ज़मानो थी वियो आहे त बाबा अरे बाबा चा ॾे ख़बर तुंहिंजो बाबो ॾाढो नानो सभ जो सभु हुया रोज़े वारे जा मुरीद बुज़ुर्गनि जा मुरीद तोखे छा थी वियो आहे केॾी मिली पग लॻी थी पोइ में भागो चवंदो छा कि अबा ॿिए मां वारा जाहिल उन्हनि खे का ख़बर ई कोन्हे चवंदा ईअं थींदो आहे न थींदो या बिल्कुलु थींदो पर थींदो तॾहिं आहे। हिकु दफ़ो मां वेठो हुयुमि पंहिंजे मदरसे में पंहिंजे वारनि पुछो मुंहिंजे ॾे ख़बर कहिड़ी वजह आहे जो सुन्नी माण्हू बदमज़हब थियो थो वञे के ॿिए मज़हब ॾे वञे थो ॿियो मज़हब वारो सुन्नी छो कोन थो थिए पियो त साईं जन फरमाता बाबा असुल ॻाल्हि गुनाह जो आहे न उहो गुनाह जे बावजूदि माण्हू जो अल्लाह जी रहमत सां कनेक्शन ॻंढियल हूंदो आहे वर पर जॾहिं उहो साॻियो माण्हू तोहीन कंदो आहे न जॾहिं जो उहो माण्हू छा कंदो आहे तोहीन करे बीह रहंदो आहे न उहा बेअदबी करे बीहंदो आहे न जॾहिं उहो माण्हू बेहयाई करे बीहंदो आहे न त पोइ अल्लाह साईं उनजो उहो अॻो पोइ कनेक्शन कटे या तार ई कटे छॾी त तंहिंजे करे उहा वापसी वारो रस्तो ई न हूंदो आहे। माण्हू गुनहगार आहे ऐबदार आहे नमाज़ नथो पढ़े उबता सुबता कम करे थो पर आहे भलारनि सां बुज़ुर्गनि जी तोहीन नथो करे बेअदबी नथो करे कंहिं बि टाइम ते उहो वापसि वरी सघे थो पर जेको माण्हू तोहीन कंदड़ हूंदो कॾहिं बि वापसि नथो थी सघे। इहो अल्लाह जो वाइदो आहे। हाणे उन हिसाब सां असांजा मन बाबा अबो बि ख़राबु ॾाढो जाइल आहे तंहिंजे करे कोन पर न दादा असां अदब वारी जमायत आहियूं। असां उहो जेको आहे अदब बुज़ुर्गनि जो बि कंदा आहियूं अल्लाह जे वलियनि जो बि कंदा आहियूं नबियनि जो असां वटि अदब आहे ऐं पंहिंजे वॾनि जो बि अदब आहे। अदा ईअं आहे त पाण ॻाल्हि कयूं था आदम अलैहिस्सलाम पंहिंजे अबे जी ठीकु आहे। हाणे उहा ॻाल्हि कयूं था अबे जी हाणे पोइ ॾिसंदासीं त हुन अबे जे उन रस्ते ते केरु केरु आहे अदा इहा ॻाल्हि आहे न अबे जे उन रस्ते ते केरु केरु ख़बर पइजी थी पाण खे जेको अबे जो रस्तो जेकॾहिं हाणे असां ॾिसूं त उहो साॻियो रस्तो आहे त अबे जे रस्ते जो जॾहिं बाबे जे रस्ते हूंदा त पोइ छा सॾाइबासीं भाग वारा हलाली ईअं न पर जे अबे जे रस्ते खां फिरियासीं पोइ छा सॾाईंदासीं मां कोन थो चवां था मां नथो चवां तव्हां कुझु चइजो मां न चवां मां ग़रीब माण्हू मोली माण्हू बाबा सलात पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम अलैहि। आदम अलैहिस्सलाम जा पुट वेठा कचहरी हाणे आदम जो ज़मानो आदम अल्लाह जो नबी उनजा पुट उहे सुभान अल्लाह उहे भला हाणे कचहरी हले पई कचहरी में मौज़ू आयो त अल्लाह खे प्यारो केरु आहे सुभान अल्लाह कंहिं चयो त आदम प्यारो आहे इन जे करे अल्लाह खे प्यारो आहे जो अल्लाह से हुनखे मस्जूदुल मलाइक बणायो अल्लाह से हुनजी मिठी
मलाइकनि खां ॻोराइण खां बाद में जो बोतो ठाहियो, बोते ठाहिण खां बाद अल्लाह से मलाइकनि खे हुकुम फरमाइण के सजदो कयो, उन्हनि सजदो कयो। अल्लाह से हुन में रूह फूकियो, रूह फूकण खां बाद में अल्लाह से हुनखे जन्नत में रहायो। हाणे जन्नत में जेको जेरे वञे त भला उहो अल्लाह खे प्यारो आहे या न? उहो अल्लाह खे प्यारो आहे लाज़मी। त हाणे हिकिड़े पुटनि जो चवणो था त केरु प्यारो आहे? आदम प्यारो आहे। ॿियनि चयो त न न, असांजो ख़्यालु आहे त अल्लाह खे सभ खां वधीक प्यारा अल्लाह जा मलाइका। टिनि चयो त न न, अल्लाह खे प्यारी जन्नत आहे। हाणे इहो पाण में पंहिंजे हिसाब सां जेतिरा मुंहं एतिरियूं ॻाल्हियूं, ईअं चवणो जेतिरा वात एतिरियूं ॻाल्हियूं, चवंदा लफ़्ज़ न चवंदा, हर हिक जो पंहिंजो नज़रियो। हाणे उन हिसाब सां आदम अलैहिस्सलाम जे पुटनि जो पंहिंजो नज़रियो, पंहिंजे हिसाब सां ॻाल्हि कयूं। अञा कचहरी हले पई त हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम पहुचियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा ॾियो ख़बर छा था थियो? कहिड़ी कचहरी लॻी पिया? बाबा असांजी कचहरी लॻी पई आहे त अल्लाह खे सभ खां वधीक प्यारो केरु आहे? आदम अलैहिस्सलाम पुछो ॾियो ख़बर केरु आहे? तव्हां ॿुधायो। हिकिड़ा चवनि पिया आदम खे बाबा तूं अल्लाह खे सभ खां वधीक प्यारो आहे। ॿिया पिया चवनि अल्लाह खे सभ खां वधीक मलाइक प्यारा आहिनि। ॿिया पिया चवनि अल्लाह खे सभ खां वधीक प्यारी जन्नत आहे। आदम अलैहिस्सलाम जॾहिं इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, ॻाल्हियूं ॿुधण खां बाद में आदम अलैहिस्सलाम खिली ॾिनो आहे। चवे थो हाओ बाबा, अल्लाह खे प्यारो मां बि आहियां, अल्लाह खे प्यारा इहे मलाइक बि आहिनि, अल्लाह खे प्यारी इहा जन्नत बि आहे। पर यादि रखिजो सभ खां वधीक अल्लाह खे प्यारो मिठड़ो मुहम्मद करीम आहे। बाबा आदम जो नालो मुहम्मद जो नालो त असां में कंहिंजो आहे ई कोन। असां जेके ॿाहिरि आहियूं असां में त को मुहम्मद करीम जे नाले वारो केरु कोन्हे। आदम अलैहिस्सलाम फरमायो ओ मुंहिंजा बचड़ो, जंहिं टाइम ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुंहिंजे पोथे में रूह फूकियो हुयो, उन रूह फूकण खां बाद में जबल मां पहिरीं नज़र खई हुई त मुंहिंजी नज़र अर्श मुअल्ला जे मथां वई हुई। उन अर्श मुअल्ला जे उन कुंडुनि जे मथां लिखियो पियो हुयो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ मुंहिंजा बचड़ो, जंहिं टाइम ते मां नज़र खई आहे त उन अर्श मुअल्ला जे मथां लिखियो पियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। आदम अलैहिस्सलाम फरमायो उन खां बाद में अल्लाह से मूंखे जन्नत जो सैर करायो आहे। जन्नत जा 8 दरवाज़ा आहिनि। उन 8 दरवाज़नि जे मथां जब मां वञी बीठो आहियां त उन 8 दरवाज़नि ते लिखियो पियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। जब जन्नत जे अंदर मां वियो आहियां, छा ॾिसां उन जन्नत जे अंदर मूंखे हूरूं मिलियूं आहिनि, मलाइक मिला आहिनि। उन्हनि मलाइकनि जे हिन पेशाननि जे मथां लिखियो पियो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन हूरूं जे इन इज्जत जे मथां लिखियो पियो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन खां बाद में मां जन्नत जो सैर कयो। जन्नत जे अंदर जेके जन्नती वण हुया, उन जन्नती वणनि जे पत्थर जे मथां लिखियो पियो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन जन्नत जे अंदर शराबन तहूरा जो जेके नहरूं वही रहियूं, उन्हनि जे लाइ हिकिड़ा कटोरा पाणी जा प्याला पिया हुआ। उन प्यालनि जे मथां लिखियो पियो हुजे मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ मुंहिंजा बचड़ो, जंहिं टाइम ते मां हर जॻह ते अल्लाह जे नाले सां करे उन मिठड़े मुहम्मद करीम जो नालो ॾिठो, अल्लाह खे अर्ज़ु कयो इलाहल आलमीन, दे ख़बर इहो मिठड़ो मुहम्मद करीम केरु आहे? अल्लाह से फरमायो ओ आदम, जेकॾहिं इन खे पैदा न कयो हा त तोखे बि पैदा न कयो हा। आदम, जेकॾहिं इन जवान खे पैदा न कयो हा त ही जन्नत बि पैदा न कयो हा। ओ आदम, जेकॾहिं इन जवान खे पैदा कयो हा ही ज़मीन आसमान बि पैदा न कयो हा। आदम, जेकॾहिं इन जवान खे पैदा न कयो हा त पंहिंजो रब हुअण बि ज़ाहिर न फरमाया हा। सुभान अल्लाह। त तंहिंजे करे सभ खां वधीक मुंहिंजे महबूब करीम खे अल्लाह खे केरु प्यारो आहे? मिठड़ो मुहम्मद करीम। हाणे ॻाल्हि ॿुधो,
अॼु हिन जॻह ते तव्हां वेठा नबी से जूं ॻाल्हियूं पिया ॿुधो न इन जो नालो छा आहे मीलाद ईअं न पर आदम अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे जेका रसूलुल्लाह जी सची ॻाल्हि ॿुधाई इहो मीलाद थियो या न थियो पोइ तव्हां आदम पोटा आहियो या न आदम पोटा जेके हूंदा मीलाद मल्हाईंदा जेके बांदर पोटा हूंदा भले न सम्झो था या न ही जेका असां तारीफ़ था कयूं या का इहे ग़लति कोन था कयूं मुंहिंजे महबूब पाण मिंबर ते वेही करे पंहिंजी तारीफ़ जे लाइ हज़रत हसन खे फरमायो ओ हसन कन जे लाइ तो घणी तारीफ़ी कलमा चया आहिनि हसन तो ॿिनि जी तारीफ़ में शेर चया आहिनि हसन अॼु मां मोहम्मद करीम जे तारीफ़ में त को शेर ॿुधाए हज़रत हसन रसूलुल्लाह जे साम्हूं बीहे थो साम्हूं बीह थो चयो अहसन मिलक लम तरकत ऐनी अजमल मिलक लम तलद निसाउ ओ मुंहिंजा महबूब हसन मिस्र बि वियो आहे शाम बि वियो आहे इराक बि वियो आहे मुख़्तलिफ़ बादशाहनि जे दरबार में वियो आहे हिते जेको बि इलाइक़ा सभु घुमियो आहियां या रसूलल्लाह तो जहिड़ो सुहिणो हिन हसन जी अख ॾिठो ई न हसन ॻाल्हि खे ख़तम थो करे चयो अहसन मिलक लम तरकत ऐनी अल्लाह जो कसम तोखां वधीक सुहिणो मुंहिंजे अख न ॾिठो आहे पर थी सघे थो हसन जी अख न ॾिठो हुजे कंहिं ॿिए जी अख ॾिठो हुजे तॾहिं करे हुन ॻाल्हि खे ख़तम करे थो चए या रसूलल्लाह व अजमल मिलक लम तलद निसाउ या रसूलल्लाह हसन जी अख तॾहिं को सोन से जो काम अमड़ ॼणे या रसूलल्लाह तोखां वधीक कंहिं अमड़ को बच्चो ॼणियो ई न من كل عيب كأنك قد خلقت كما تشاء يا رسول الله يا حبيب الله الله سيدو کے ہر عیب کا پاک پیدا فرمایا یا رسول الله يا حبيب الله جن کے اللہ پانچی مرضی سان ٹھاہیندو ان جی مرضی آکے کے کیے ٹھائے پر مجھا محبوب تو سا اللہ جو ایو معاملو نہ ہے بلکہ اللہ رب العزت تو کے یہ پیدا فرمایا یہ مٹھڑا محمد کریم تو پاڑ چاہے سبحان اللہ آدم تعریف ہے کہ رسول اللہ جی اور خود رسول اللہ پانچے ساموں بھی پانچے صحابن کا نات شریف پڑھائے دو ادا ایو بمیلاد ابے آدم بے کیوں اے اساں جے محبوب کیوں اے ان کا پور اساں جے